ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं मलहड़ो में जिते नाज़रीन 60 सालन जे पीरसन रोड़ी केनाल में ट्रपो ॾेई आपघात करे छॾी आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीरसन शख्स आपघात कयो आहे। अवां खे मलहड़ो मां ख़बर पहुचायूं पिया जिते ख़ुदकुशी जो वाक़ियो साम्हूं आयो आहे। पीरसन शख्स ख़ुदकुशी कई आहे। मलहड़ो मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन 60 सालन जे पीरसन रोड़ी केनाल में ट्रपो ॾेई आपघात करे छॾी आहे। इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया मलहड़ो मां जिते नाज़रीन 60 सालन जे पीरसन रोड़ी केनाल में ट्रपो ॾेई आपघात कई आहे। 60 वरनि जे पीरसन रोड़ी केनाल में ट्रपो ॾेई पंहिंजी ज़िंदगी जान तांदो आहे। मलहड़ो मां ते ख़बर पहुचायूं पिया जिते पीरसन शख्स आपघात कयो आहे। दादू मां ख़बर शामिल कंदासीं अवां खे अपडेट कंदासीं। दादू मां 6 ॾींहं अॻु गुम थियल नींगरी यसरा घर वापसि पहुची वई आहे।